ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون آمنت بالله صدق الله العظيم واجب الاحترام جناب قاری بلال احمد امرانی صاحب آئے بیا اسان دے علاقے جا معزز مہمانوں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ جیئں تے قرآن کریم دے ختم دی تقریبا انتہائی بڑی خوشی ہے اللہ تعالی اسان دے ملک کے اسان دے وطن کے آزاد بنایو آزادی سان دین تے عمل دی اسان کے اللہ تعالی توفیق عطا فرمائے مختصراً انسان کی اللہ تعالی جڑے تخلیق فرمایو فرشتن میں اعتراض کयो اسیں ایڑی مخلوق جیکا پہری جنات کی صورت میں دنیا میں موجود ہوئی انہن زمین میں فساد برپا کयो हाणे हीअ मखलूक जे ईंदी त ही ॿियो साॻियो तॾहिं अल्लाह ताला इंसान जी फज़ीलत खे फरिश्तनि जी जमात में उजागर करण जे लाइ अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे इल्म अता फरमायो वअल्लम आदम الاسماء कुरान इन जी गवाही दे थो त अल्लाह ताला इल्म अता फरमायो आदम अलैहिस्सलाम खे उन खां पोइ मजलिस मुनाक़िद थी जंहिंमें फरिश्तनि खे घुरायो वियो आदम अलैहिस्सलाम आयो अल्लाह ताला फरिश्तनि खां सवाल कया त हिन वण जो नालो छा आहे हिन सूफ जो नालो छा आहे हिन शइ जो नालो छा आहे त फरिश्तनि खे जीअं त को इल्म न हुयो ये अचरज में पइजी विया ऐं माठ करे वेही रहिया तॾहिं अल्लाह ताला जे पंहिंजे बाने आदम अलैहिस्सलाम खे इल्म अता फरमायो हो उन खां पुछण लॻो त आदम तूं ॿुधा त ही छा आहे ही आसमान आहे ही छा आहे त ही ज़मीन आहे ही जेको आहे सो फरिश्ता आहिनि ही समुंड आहे हीअ शुरू करे छॾी अल्लाह ताला जेको आहे सो आदम अलैहिस्सलाम खे इल्म जी फज़ीलत अता फरमाई तॾहिं इन फज़ीलत खां पोइ सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना फरिश्तनि जी जमात इहो चवण लॻी त पाक आहे तुंहिंजी ज़ात तो जेतिरो असांखे सेखारियो बाक़ी वाक़ई तुंहिंजे इल्म में तुंहिंजे जेको आहे ज़हन में तुंहिंजे गुमान में जेको इंसान खे तख़लीक़ जो मक़सदु हो उनखे असीं सम्झी न सघियासीं हाणे तूं जेको आहे सो वधीक असां इस्तग़फ़ार करियूं था अल्लाह ताला फरिश्तनि जी जमात खे हुकुम फरमायो त सभई फरिश्ता जे तव्हां एतिराज़ कयो आहे इन आदम जे मथां इनखे सजदो कयो अल्लाह ताला ताज़ीम जो सजदो आदम अलैहिस्सलाम खे करायो फरिश्तनि जी जमात त इहा फज़ीलत जेका आहे इल्म सां वाबिस्ता आहे अर्रहमान अल्लमल क़ुरान अल्लाह उहा ज़ात आहे जे इंसान खे क़ुरान जी तालीमात सां इल्म जी तालीमात सां पंहिंजी मारिफत ऐं सुञाण जी तालीमात सां वाबिस्ता फरमायो इन जे करे दुनिया में इल्म ई जेको आहे हर दौर में हावी रहियो आहे जुहला जेके जाहिल उहे हर दौर जे अंदरि उन्हनि जेको आहे सो पस्ती वारो फ़ैसिलो फरमायो ऐं इल्म जेको आहे इज़त वारो रस्तो आहे इल्म फज़ीलत वारो रस्तो आहे इल्म नबूवत जो रस्तो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो वअस्तु मुअल्लिमा अल्लाह मूंखे
उस्ताद करे मोकिलियो आहे, इल्म वारो पेशो ॾेई मोकिलियो आहे, दावत ॾेयण वारो पेशो ॾेई मोकिलियो आहे। आउं उस्ताद आहियां, बुइस्तु मुअल्लिमा, मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन उस्ताद करे मोकिलियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबी में दाख़िल थिया, हिक पासे हिकिड़ी जमात नमाज पढ़े थी, ज़िक्र करे पई, इबादत करे पई। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो ये जमात इज्जत वारी आहे, जेका नमाज पढ़े थी, ज़िक्र करे थी, तिलावत करे थी, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आहे हिन जी इबादत खे क़बूल करे या न करे। वरी ॿिए पासे निहारियूं, ॾिठूं त हिते कुझु माण्हू हल्को लॻाए वेठा आहिनि ऐं उहे क़ुर जी तालीम सिखण ऐं सेखारण जो अमल करे